नाज़िन उमे रुबाब चांडियो दादू जी क्रिमिनल ट्रायल कोर्ट पहुंची वई। उमे रुबाब सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले जी कापी अदालत में जमा कराई। अदालत 15 ॾींहं में फ़र्द जुर्म लागू ऐं 3 महीननि में केस उकलाइण जो हुकुम ॾिनो हो। उमे रुबाब चयो आहे त सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो साराह जोॻो आहे। इंसाफ़ लाइ 5 वरनि खां अदालतुनि जा चकर काटे रही आहियां। उमीद आहे त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ते अमल थींदो। नाज़िन उमे रुबाब चांडियो दादू जी क्रिमिनल ट्रायल कोर्ट पहुंची वई। उमे रुबाब सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले जी कापी अदालत में जमा कराई। अदालत 15 ॾींहं में फ़र्द जुर्म लागू ऐं 3 महीननि में केस उकलाइण जो हुकुम ॾिनो हो। उमे रुबाब चयो आहे त सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो साराह जोॻो आहे। इंसाफ़ लाइ 5 वरनि खां अदालतुनि जा चकर काटे रही आहियां। उमीद आहे त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ते अमल थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।